अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं शहदाद कोट खां। सिंध जी सक़ाफ़त खाते कमर शहदाद कोट में कुते जी क़बर खे क़ौमी वरसो क़रार ॾेई छॾियो। नोटिफिकेशन जारी। सिंध जी सक़ाफ़त खाते कमर शहदाद कोट ज़िले में वाक़िए तारीख़ी माग कुते जी क़बर खे महफ़ूज़ क़ौमी वरसो क़रार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। उहो फ़ैसिलो चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ़ हैदर शाह जी सदारत हेठि सक़ाफ़त खाते जी एडवाइज़र कमेटी जे इजलास में कयो वियो, जंहिं में ॿियनि क़दीमी मागनि इमारतुनि खे पूर्ण सक़ाफ़ती वरसो ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। कुते जी क़बर खीरथर जबल जे सिलसिले में कमर शहदाद कोट ऐं बलोचिस्तान जे ख़ुशदार ज़िले जे विच में समुंडी सतह खां 7500 फुट जी ऊचाई ते वाक़िअ आहे। हीउ इलाइक़ो पंहिंजे थधी मौसम ऐं तारीख़ी अहमियत लाइ मशहूरु आहे।